पीर जो ॻोठ वेझो ज़मीन जी मालिकी तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 9 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। 2 ॼणनि खे ॻणती जोगी हालत में ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। पीर जो ॻोठ वेझो ज़मीन जी मालिकी तां 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 2 ॼणनि खे ॻणती जोगी हालत में ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। पीर जो ॻोठ वेझो ज़मीन जी मालिकी तां 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 9 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। 2 ॼणनि खे ॻणती जोगी हालत में ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। पीर जो ॻोठ वेझो ज़मीन जी मालिकी तां 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं पीर जो ॻोठ मां। आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रज़ाक कल्होड़ो खां। जी अब्दुल रज़ाक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पीर ॻोठ वेझो ज़मीन जे मालिकी तां चाण बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जंहिं पीर सां समेत 2 ॼणा जेके आहे उहे नाज़ुक हालत में ख़ैरपुर अस्पताल रेफर कयो आहे। ॻोठ पुरानी अहमदपुर में मुमताज़ अली शाल ऐं गुलाम सिंह शाल जे 2 धुरियुनि में ज़मीन जे मालिकी तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि सुभान, माशूक, मिस्कीन, मोहम्मद सालियो, लाल बख्श जॾहिं ॿिए दौरान तुफेल, तारिक, अहमद अली शाल समेत 9 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे 3 कलाकनि खां पोइ अहमदपुर पुलिस पहुची पुलिस मोबाइल जे तरे में खणी पीर जो ॻोठ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जंहिं मोहम्मद साली ऐं लाल बख्श साल खे ॻणती वारी हालत में ख़ैरपुर अस्पताल रेफर कयो वियो आहे। उन मौक़े ते अहमदपुर पुलिस ॿुधायो त 15 एकड़ ज़मीन जे मालिकी तां 1 साल खां झेड़ो हलंदड़ आहे। वधीक जांच कयूं पिया। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी अब्दुल रज़ाक तफ़सील खां आगाह कयो।